बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जैकब नीसा माया आबिद अली मंगरियो पेश आहिनि हिन वक्त जी हेडलाइंस। जैकबाबाद में बायोमेट्रिक असिस्टेंट्स पारां स्कूल पहुंचण खां अॻु उस्तादनि खे इत्तला। तालीम खाते जे ज़रियनि मूजिब उस्तादनि जी हाज़िरी खे यकीनी बणाइण ख़ातिर मुतारिफ़ करायल बायोमेट्रिक सिस्टम के बायोमेट्रिक असिस्टेंट ही फेल करण लगा। मुख़्तलिफ़ स्कूल से दौरनि दौरान मुसलसल गैर हाज़िर रहंदड़ उस्ताद बायोमेट्रिक असिस्टेंट जे दौरे दौरान हाज़िर बणिजी वञनि था। बायोमेट्रिक असिस्टेंट अमजद अली दायो हाई स्कूल भले ॾिनो आबाद में केतिरनि उस्तादनि खे गैर हाज़िर ॾेखारण बाद रस्ते में मिलंदड़ उस्तादनि खां रिश्वत वठी ॿीहर स्कूल पहुची उस्तादनि खे ॿीहर फोटू कढी खेनि हाज़िर कयो। सुजाण धुरिन बायोमेट्रिक असिस्टेंट जे अहिड़े कुद्धे अमल जी मज़म्मत कंदे चीफ मॉनिटरिंग ऑफिसर खां संदसि ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कई आहे। जैकबाबाद में खुलियल नाला मासूम ॿारनि लाइ ख़तरनाक बणिजी विया। इंतज़ामिया को बि तहर्रुक न वरितो। चन्ना मोहल्ला में मासूम ॿारड़ो खुलियल गटर में किरी पियो। पाड़े वारनि खेसि बचाए वरितो। इलाइक़े वासियुनि मूजिब 5 वरनि जो मासूम नीगर ज़ुल्करनैन चूमरो पाड़े में रांदि करे रहियो हो त इंतज़ामिया पारां खोटियल गटर में किरी पियो, जंहिंखे कढी गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। इलाइक़े वासियुनि डीसी खां घुर कई त खुलियल गटर बंदि कराए मासूम ॿारनि जूं हयातियूं बचायूं वञनि। गड़ी असन वेझो मासूम नींगरी करंट लॻण सबबि फौत। ॻोठ गुल मोहम्मद खोसो में 5 वरनि जी नींगरी ज़ीनत धी असगर सिपर बिजली जी तार में विछड़ी सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे गणती जोगी हालत में ठुल अस्पताल मुंतकिल कयो पियो वियो त हू रस्ते में फौत थी वई। जैकबाबाद वेझो मारफानी बिरादरी जी 2 धुरिन में झेड़ो, 1 ॼणो ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। आबाद थाने जी हद ॻोठ इमाम बख्श केहर में मारफानी बिरादरी जी 2 धुरिन में पुराने ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि अब्दुल हमीद मारफानी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे जैकबाबाद मुंतकिल कयो वियो। शिकारपुर ज़िले सां वास्तो रखंदड़ परदेदार घराणे जी न्याणी जो आर्ट सां शौक़। बिना कंहिं सिख्या जे ख़ूबसूरत ख़ाका चिटे ॾिसंदड़नि खे अचरज में विझी छॾियो। संदसि चवणु आहे त मूंखे ही ॾात कुदरत पारां अता कयल आहे। आर्ट जो वास्तो कंहिं इलाइक़े सां न हूंदो आहे। झरजंग में सुठा आर्टिस्ट पैदा थी सघनि था। बिना कंहिं सिख्या जे पंहिंजे शौक़ सां ख़ाका ठाहींदी आहियां, जिन खे ॾिसी दिली सुकून मिलंदो आहे। इन सां गॾोगॾु अहिड़े क़िस्म जे विंदर सां ॾींहुं बि सुठो गुज़रंदो आहे। आर्ट सां चाह रखंदड़ भेनरुनि खे अपील आहे त हू बि ख़्यालनि में चिटल ख़ालिक जी ख़ूबसूरत दुनिया जा रंग ख़्यालनि मां कढी अच्छे पने ते फिटो करे उन्हनि में जान विझी पंहिंजे हुनर खे दुनिया आॾो पेश कनि। पंगरियो में एसडीओ आबपाशी पारां आबादगारनि खे ऑफिस में तशद्दुद करे पाणी चोरी जो कूड़ो केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाज। एसडीओ आबपाशी ज़ुल्फ़कार लाशारी पारां मुबैना तौर ऑयलपुर शाख जे आबादगारनि शहबाज खोसो ऐं अली शेर खोसो खे ऑफिस सदाए यरगमाल बणाइण ऐं तशद्दुद करण बाद पाणी चोरी करण जे कूड़े इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ संदन वारिसनि ताज मोहम्मद खोसो, इदरीस खोसो ऐं सिकंदर खोसो पंगरियो शादी समालवाह रोड ते धरणो हणी एहतजाज कयो। कंदकोट में एसयूपी पारां कबीलाई झेड़नि जे ख़ात्मे लाइ रैली कढी वई। रैली जी अॻवानी कंदड़ दिलमुराद दाहाणी, ज़ुरियत बिजाराणी, मीर फाइक अली जखराणी ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो ख़िताब कंदे चयो त कबीलाई झेड़नि सबबि इलाइक़े में बदअमनी पखिड़िजी वई आहे। सरेआम बेगुनाह माण्हू क़त्ल कया पिया वञनि। पुलिस खे घुर्जे त सख़्त एक्शन खणी झेड़नि खे रोकियो वञे। गड़ी असन में फज़ीला सरकी अल्ताफ़ खोसो जी बाज़ियाबी लाइ क़ौमी अवामी तहरीक जो एहतजाज। 13 साल अॻु अगवा थियल फज़ीला सरकी, 8 साल अॻु अगवा थियल अल्ताफ़ खोसो समेत 5 मुग़िन जी बाज़ियाबी लाइ क़ौमी अवामी तहरीक पारां मोहम्मद हसन खोसो, गुल मोहम्मद खोसो, हाजी अब्दुल रज़ाक कंडराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे बाहू खोसो जैकबाबाद रोड ते धरणो हयो वियो। अॻवाननि घुर कई त फज़ीला सरकी अल्ताफ़ खोसो समेत मुग़वी बणियल 5 ॼणनि खे बाज़ियाब कराए इलाइक़े में अमन अमान बहाल करायो वञे। चुल में 18 महीना अॻु क़त्ल थियल एसयूपी अॻवान जे वारिसनि ॾांहुं मेड़ मिंथ काफ़िलो सैयद ज़ैन शाह जी अॻवानी में पहुतो। मेड़ मिंथ काफ़िलो पहुचण बाद जवाबदार ऐं मक़तूल धुर में छिकताण। मक़तूल जे वारिसनि ऐं जिद्दोजहद कमेटी जे अॻवाननि पारां ठाह खां इनकार। बंदि कमरे में ॻाल्हियुनि बाद धुरियूं ठाह लाइ राज़ी। सरदार ज़ुल्फ़िकार सरकी अमीन मुक़र्रर। जल्द फ़ैसिले जी तारीख़ वरिती वेंदी। गौसपुर में डीसी कश्मोर जा दौरा। वाधू अघु वठंदड़ दुकानदारनि ते ॾंड। डीसी मुनवर अली मिठाणी बस अॾे वारे इलाइक़े में मुख़्तलिफ़ दुकाननि ते वञी रेट चार्ट ॾिठा ऐं वाधू अघु वठंदड़ 2 दुकानदारनि मथां ॾंड विझी वार्निंग ॾिनी। डीसी मूजिब अवामी शिकायत ते हिते पहुची अघु ॾिसण आयो आहियां। वाधू अघु वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। दोदापुर में मंशियात फरोशन हथां क़त्ल थियल सहाफ़ी ज़ुल्फ़िकार मुंदराणी जे वारिसनि ॾांहुं मेड़ मिंथ काफ़िलो। शहीद जे वारिसनि पारां फ़ैसिलो वठण खां इनकार। कुझु वक़्त अॻु ईद जे ॾींहुं क़त्ल कयल दोदापुर जे सहाफ़ी ज़ुल्फ़िकार अली मुंदराणी जे वारिसनि वटि आशिक़ हुसैन बिरोही जी अॻवानी में मेड़ मिंथ काफ़िलो पहुतो, पर सहाफ़ी जे वालिद रहीम जान मुंदराणी फ़ैसिले खां इनकार कंदे चयो त अदालतुनि ते भरोसो आहे त इंसाफ़ थींदो। कंदकोट में डीसी जी सदारत हेठि इजलास। रेंजर्स समेत मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसर्स जी शिरकत। डेप्यूटी कमिश्नर मातहत खातनि जे ऑफिसर्स खे हिदायतूं ॾींदे चयो त 5 फरवरी ते कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर मल्हायो पियो वञे, जंहिं लाइ कश्मीर जी अवाम जे हक़ में रैलियुनि समेत सेमिनार ऐं तक़रीबूं मुनक़िद कयूं वेंदियूं। पाकिस्तानी क़ौम कश्मीरियुनि जी सियासी, इख़लाक़ी ऐं ख़ुदि इरादियत जी हिमायत जारी रखंदी।
ब्रिगड़ी में अदालती हुक्म ते हद दखलन खिलाफ कार्रवाई। टंडो बागो रोड, मोहम्मदी चौक, स्टेशन रोड, टंडो गुलाम अली रोड, कोट गुलाम मोहम्मद रोड समेत ॿियनि इलाक़नि में असिस्टेंट कमिश्नर झामन दास जी निगरानी में ऑपरेशन करे हद दखलियूं हटायूं वयूं। एसी झामन दास मूजिब अदालती हुक्म मूजिब शहर में कब्जा हटाइण लाइ कार्रवाई करे रहिया आहियूं। पटियारी में ग्रुप ऑफ कंपनीज पारां मकामी शागिर्दनि जी तालीम ऐं तरबियत लाइ हफ़्तेवार लेक्चर प्रोग्राम। नालेवारी समाजी अगवान अमर सिंधु, दोस्त मोहम्मद बलोच, डॉक्टर सैयद जुनैद अकबर शाह, डॉक्टर गुलाम रसूल मेमन ऐं बदर ज़मान शाह पारां शागिर्दनि खे सिख्या ॾिनी वई। ये हुई हिन वक्त ताईं जो हेडलाइंस। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।